ठुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो ऐं भरपासे जे इलाइक़नि में रहमतुल आलमीन ॿिन्ही जाननि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जा जश्न मल्हाया पिया वञनि। उन सिलसिले में रहमान मस्जिद खां सवें आशिकाने रसूल हथनि में सावा झंडा खणी रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे जामिया मस्जिद ऐं उन खां पोइ वापसि रहमान मस्जिद पहुचंदी, जिते मीलाद जो लंगर तक़सीम कयो वेंदो। जॾहिं त शहर जे नंढनि वॾनि ॻोठनि रूपर, मुबारकपुर, ॻाढ़ो दड़ो, भाई खान महर, जलाल ॻोठ में रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं हर पासे मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या मुस्तफ़ा जा नारा बुलंद कया विया आहिनि। रैलियुनि में मासूम ॿारनि बि हथनि में सावा झंडा खणी ऐं सीने ते बैज लॻाए ॿिन्ही जाननि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी मल्हाइण लाइ शरीक थिया आहिनि। रहीम की आमद, करीम की आमद, नईम की आमद, कासिम की आमद, हाजी आमद, ताजिल हाजी आमद, हुजूर की आमद, कुल्लूर की आमद।